जुडो टाउन कमेटी ते थियल मकानी चूंडुनि में 11 वार्डन मां 8 ते पीपल्स पार्टी ऐं 3 वार्डन ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया। वार्ड नंबर 1 ते पीपीए जे सईद आराई आज़ाद उम्मीदवार इलियास कायम खानी खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 2 ते पीपीए जे हमाद आराई आज़ाद उम्मीदवार राशिद राजपूत खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 3 ते आज़ाद उम्मीदवार इशफाक राजपूत पीपल्स पार्टी जे शमशाद राजपूत खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 4 ते पीपीए जे ज़फ़र आराई टीएलपी जे माजिद अली खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी। वार्ड नंबर 5 ते पीपीए जे अयूब कायम खानी आज़ाद उम्मीदवार जब्बार कायम खानी खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 6 ते पीपीए जो मुमताज़ कोसो बिना मुक़ाबले कामयाब थियो। वार्ड नंबर 7 ते आज़ाद उम्मीदवार जावेद ज़फ़र कायम खानी पीपीए जे ज़ुल्करनैन आराई खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 8 ते पीपीए जे यार मोहम्मद ख़ास केली आज़ाद उम्मीदवार हाशिम फज़ल खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 9 ते आज़ाद उम्मीदवार अली गुलज़ार कायम खानी पीपीए जे इमरान नागोरी खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 10 ते पीपीए जे मीर कामरान खान आज़ाद उम्मीदवार राशिद हफ़ीज़ कायम खानी खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 11 ते पीपीए जे इमदाद शाह आज़ाद उम्मीदवार सत्तार ख़ास केली खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई।